नासी नौंदेरो में बदमनी उरूज ते पहुंची वही। बख्तावर भुट्टो कॉलेज भरसा समा कॉलोनी में हथियारबंद एक घर ते काह करे घर भातियुनि खे मार कुट करण बाद सोना जेवर ऐं ॿियो सामान खणी विया, जॾहिं त मुतासिरनि बदमनी खिलाफ़ एहतिजाज कयो। उन मौक़े ते शहरियुनि आवाज़ टीवी जे रिपोर्टर रशीद अबड़ो सां कहिड़ा वीचार वंडिया, अचो त ॾिसो। पुलिस जेकॾहिं गश्त ते राति जो निकिरे थी पई त हिकिड़ो दफ़ो जेकॾहिं चक्कर हणी हलिया विया त ॿीहर इंशाल्लाह उन पेर ते ई न ईंदा त को कंहिं ग़रीब जे घर में कंहिं सां को थी वञे, का कहिड़ो बि ज़ुल्म थी वञे, उन ज़ुल्म जे हिसाब किताब सां कॾहिं बि तदारक न कयो आहे। बसि पोइ सदाईं इहो ॾिठो वेंदो आहे त 2-4 ॾींहंनि खां पोइ कंहिंजी गाॾी या का कार या कुझु बि चोरी थिए थी उहो वापसि कराए थाणे में कंढियूं पाराए पाण खे वरखा कराईंदा आहिनि त असां दबंग जे ज़ोर ते हीअ कराईंदे। चइबो त तव्हां चोरनि सां गॾु आहियो, तव्हांखे ख़बर आहे, तव्हां उन्हनि खे वापसि जो कराए ॾिनो त चइबो ख़बर आहे तव्हांखे। जेकॾहिं तव्हांखे ख़बर आहे त ख़ुदा रा ग़रीबनि ते एॾो ज़ुल्म छो आहे? 2 ॾींहं 3 ॾींहं हिन कॉलोनीअ मां हितां रोज़ या चोरी 5 ॾींहं 10 ॾींहं, कॾहिं प्लेटां खयूं था वञनि, कॾहिं मोटरसाइकिलूं खयूं था वञनि, ॾाढो कयूं। ज़ुल्म आहे ई आहे। राति बि 3 बजे धारा अचे, ज़ुल्म कयूं, हिनखे ॾाढो कयूं, रड़ियूं कयईं, मां मथां हकलाए ॾिनियूं, हिते फायर हणी हीअं मुड़ुस भॻा, जीअं त लथा ते कयासीं, मोटरसाइकिल चालू करे भॼी वियासीं, कड़ लॻासीं। पुलिस जेका आहे उहा ज़िम्मेवार आहे। रोज़ असां वटि हिते डेली तक़रीबन डेली शाम जो राति जो चोरी आहे। चोर रोज़ घुमण फिरंदा निकिरे। असांखे एतिरो जो मतलब घरों निकिरंदा त बि भउ थो थिए, मोटंदा शहर खां त बि भउ थो थिए। असांखे हर वक़्तु ख़तरो ई ख़तरो आहे। असांखे हिते अॻे में 2 सिपाही हुया, हाणे उहे बि सिपाही बि कोन्हनि के हिते। महिरबानी करे असां वॾे ऑफिसरनि खे सभु हिनखे आला वारे हिनखे अपील था कयूं, असांखे हिते पिकेट हिकिड़ी या 2 सिपाही असांखे हिते ॾिना वञनि। हिते हथियारनि सां मोटरसाइकिल कढियूं आहिनि, अदलीअ जो जहेज़ वग़ैरह सभु कढी आहिनि। उन खां बाद में हुननि वेढ़ांदरी कई आहे। माना एतिरो ज़ुल्म जो नौंदरे जो सुबुह एसो जेका NC कटाई आहे, उन जे बावजूदि हिकु दफ़ो पुलिस वारा आया, उन खां बाद में वरी न आया आहिनि। सिर्फ़ु फ़ोन ते पुछनि था, हाणे छा कजे। बाक़ाइदे चोरनि जा पेर ॾिसण बि न आया आहिनि। जवाबदार आहिनि, अंदरि असां विड़ी विया आहिनि बाक़ाइदा। चोर जेके ज़ालिम असां घणो विड़ी विया आहिनि, सामान खणी विया आहिनि, गाॾियूं काए विया आहिनि, असांजो सोन नेड़ीअ जो खणी विया आहिनि, ॾाज हर शइ उहो खणी विया आहिनि, विड़ी धक ॾाढो करे विया आहिनि असां सां।